गुड्डू सखर ऐं कोटड़ी वटि पाणी में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। सिंध जे इतलात खाते दरियाहनि ऐं बिराजनि में पाणी जी आमदरफ़्त बाबति नवां अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। इतलात खाते मूजिबि सूबाई रेन ऐं फ्लड एमरजेंसी मॉनिटरिंग सेल जी जारी कयल रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त पंजनत ते पाणी में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। रिपोर्ट मुताबिक़ पंजनत ते पाणी जी आमदरफ़्त जो वहिकिरो 5,81,913 क्यूसिक ताईं पहुची वियो आहे, जॾहिं त त्रीमो ते इनफ्लो ऐं आउटफ्लो 2,37,121 क्यूसिक आहे। हिन खां सवाइ रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त गुड्डू बैराज ते पाणी जो इनफ्लो 4,95,509 क्यूसिक ऐं आउटफ्लो 4,72,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। साॻिए वक़्तु सखर बैराज ते इनफ्लो 4,02,835 क्यूसिक ऐं आउटफ्लो 3,82,355 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। कोटड़ी बैराज ते पाणी जो इनफ्लो 2,57,754 क्यूसिक ऐं आउटफ्लो 2,54,354 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। इतलात खाते मूजिबि एमरजेंसी मॉनिटरिंग सेल तरफ़ां सूरत हाल जी लगातार निगरानी कई पई वञे, जॾहिं त सिंध हुकूमत जा मातहत इदारा बि अलर्ट आहिनि।